सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस की सरबराही में 5 रुकनी बेंच जी पुलिस ऑफिसर से तरक़नि वारे केस की ॿुधणी। ख्वाजा साहब अव्हांखे नेब केस जे ट्रायल ते ध्यानु ॾियणु घुरिजे। चीफ जस्टिस जो नवाज़ शरीफ के वकील ख्वाजा हारिस के जुमिलो। चीफ जस्टिस साकिब निसार रिमार्क ॾींदे चयो आहे पंजाब में अहिड़नि ऑफिसर्स खे बि तरक़ियूं ॾिनियूं वयूं जिन अदालतुनि खां मथां क़त्ल कया। अदालतुनि ज़रिए आउट ऑफ टर्न प्रमोशन वापसि वठी कमु कंदड़नि खे तमगा ऐं पैसा ॾींदासीं। इस्लामाबाद की दहशतगर्दी टोड़ अदालत में SSP इस्मतुल्लाह जुनेजो ते हमले वारे केस की ॿुधणी। तहरीक इंसाफ के सरबराह इमरान खान पेश। बरियत ऐं हाज़िरी खां छूट जूं दरख़्वास्तूं दाख़िल। इमरान खान चयो आहे त फ़र्दे जुर्म लागू करण खां अॻु संदसि बरियत जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो कयो वञे। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे इमरान खान चयो त मां आम शहरी आहियां ऐं नवाज़ शरीफ मुग़ल आज़म आहे, पर कानून सभिनी लाइ बराबरि आहे। इस्लामाबाद की एहतसाब अदालत में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ संदसि न्याणी मरियम नवाज़ ऐं कैप्टन सफदर ख़िलाफ़ इवन फील्ड प्रॉपर्टीज़ रेफरेंसिस की ॿुधणी अॼु थी रही आहे। 4 शाहिदनि जा बयान कलमबंद कया वेंदा। नवाज़ शरीफ अदालत में पेश थियण लाइ लाहौर खां इस्लामाबाद पहुची वियो। नवाज़ शरीफ मरियम नवाज़ ऐं कैप्टन सफदर पारां लंडन में कुलसूम नवाज़ की अयादत करण लाइ 19 फरवरी खां 2 हफ़्तनि लाइ हाज़िरी खां छूट ॾियण लाइ दरख़्वास्त जमा कराई। सिंध हाई कोर्ट में एग्ज़िक चेयरमैन शोएब शेख जी मनी लॉन्ड्रिंग केस में बरियत ख़िलाफ़ FIA की अपील ते ॿुधणी। शोएब शेख पेश न थियण ते अदालत पारां कावड़ जो इज़हार। अदालत शोएब शेख खे 21 फरवरी ते मेडिकल सर्टिफिकेट समेत तलब करे वरितो। लिबिया में ॿेड़ी ऊंधी थियण वारे वाक़े में फौत थियल वधीक 11 पाकिस्तानियुनि जा मढ़ ॾे आंदा विया। गुजरात, सियालकोट, सरगोदा ऐं ॿियनि शहरनि में जनाज़ी नमाज़ बाद मढ़नि खे मिटीअ मां हवाले कयो वियो। पाकिस्तानी शहरनि जा मढ़ गुज़िरियल राति जिद्दा खां ख़ासि जहाज़ वसीले बेनज़ीर एयरपोर्ट पहुचाया विया। लाहौर जी कोट लखपत जेल में दहशतगर्दी टोड़ अदालत जे जज ज़ैनब क़त्ल केस की ॿुधणी कंदो। जवाबदार इमरान जो बयान कलमबंद कयो वेंदो, जंहिं बाद जवाबदार ख़िलाफ़ दलील ॿुधा वेंदा। अमेरिकी रियासत फ्लोरिडा में अॻूणे शागिर्द जे स्कूल में फायरिंग के नतीजे में मारिजी वञण जो अंग 17 थी वियो। 14 ॼणा ज़ख़्मी। पुलिस हमलो कंदड़ शख़्स के गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिब हमलो कंदड़ शख़्स की सुञाणप निकोलस क्रूज़ तौर कई वई, जेको स्कूल जो अॻूणो शागिर्द आहे। दक्षिण अफ्रीका के सदर जैकब ज़ुमा इस्तीफ़ा ॾेई छॾी। परॾेही मीडिया की रिपोर्ट मूजिब हुक्मरान जमात में नफेड़ खां पोइ जैकब ज़ुमा के इस्तीफ़ा ॾियण ते मजबूर कयो वियो। सांगड़ वेझो भोलेनाथ जो मेलो जारी। सिंध के कुंड कुर्च में जोगी नांग खणी मंदिर पहुंची विया। मर्दन, औरतुनि ऐं ॿारनि नांग गिचीअ में विझी करे झुमरियूं हयूं। 3 ॾींहनि जे मेले दौरान नांगनि खे खीर भी पियारियो मेरे वियो। बॉस हमेशा कहते थे कि सर्वेलेंस में लिसनिंग इज अ फाइन आर्ट। एक ईमानदार फौजी था। ये टैंक्स, ये गन्स वाकई बहुत अच्छी क्वालिटी के हैं प्रताप। At 4 times bloody price? एक दिन लड़ते लड़ते बहुत दूर निकला है। मुझे शक है तुम्हारे यूनिट में से कोई बिक गया है। हमेशा पीछे मुड़ मुड़ के देखेगा कि कोई तेरा पीछा तो नहीं कर रहा, और तेरा सबसे बड़ा डर होगा मैं। बॉलीवुड स्टार मनोज बाजपेयी जी एक्शन फिल्म अयारी सुभाणे रिलीज़ थींदी। बॉक्स ऑफिस पंडितन पहिरें ॾींहुं 5 करोड़ बिज़नेस जी अकथी करे छॾी। शायर मिर्ज़ा ग़ालिब जी अॼु 149वीं वरसी मल्हाई पई वञे। मुनफरिद अंदाज़े बयां खेसि अदब जी दुनिया में अहम मक़ाम ॾियारायो।
ऐं चीनी नओं कमरी साल सुभाणे शुरू थी रहियो आहे। नई साल जी आजियां जी तयारी उरूज़ ते पहुची वियूं। शहरियुनि पारां सकाफ़ती लिबास पाए रक़्स, इमारतूं रंगारंग रोशनियुनि सां जरकी पयूं।